बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों। कहिड़ा हाल चाल आहिनि? उम्मीद कयां थो ठीकु ठाक हूंदा, सफ़ा फिट फाट हूंदा। जीअं दोस्तों मां आहियां मुंहिंजो प्यारो दोस्त शमशेर नवाज़ पिताफ़ी ऐं अवां ॾिसी रहियो आहियो मुंहिंजो फेसबुक पेज शामी ऑफिशियल ऐं यूट्यूब चैनल शामी ऑफिशियल। दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त मुंहिंजे फेसबुक पेज खे ज़रूरु कमेंट कंदा, फॉलो कंदा ऐं लाइक कंदा। दोस्तों जेके वीडियो शेयर पसंदि अचे ज़रूरु शेयर कंदा हलो ऐं कमेंट ॿुधंदा हलो। दोस्तों जीअं त असां नवां व्लॉगर आहियूं, इन जे करे एडिटिंग में का ग़लती थी वई हुजे त असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। अचो दोस्तों तव्हांखे अॼु पंहिंजे बाग जो सैर करायूं ऐं दोस्तों तव्हांखे कुझु पंहिंजे ॻोठ जूं कुझु देसी जेके सब्जियूं रधियल हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं। अचो दोस्तों जी दोस्तों असां हलूं था तव्हांखे पंहिंजे अंबनि जे बाग जो सैर करणु। अचो दोस्तों तव्हांखे पंहिंजे अंबनि जो बाग ॾेखारियूं। जी दोस्तों तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी रहियो अंब रधियल आहिनि। इन्हनि अंबनि जे वणनि में हेल जेको आहे त तमामु बीमारी बि अची चुकी आहे। हिन चकर जेको आहे त छुआ तमामु घणा आया, हवाऊं घणियूं आयूं त इन जे करे अंब किरी चुका आहिनि। अंब थोरा घणा बचत आहिनि पर दोस्तों तमामु बहितरीनु अंब आहिनि। बीमारी अची चुकी आहे दोस्तों, ख़बर कान्हे त कहिड़ी बीमारी आहे। दोस्तों तव्हांखे इहा जेको आहे त फ़ोटो कढे तव्हां असां पंहिंजे फेसबुक पेज ते अपलोड ज़रूरु कंदासीं। तव्हां दोस्त जेके बाग़बान हूंदव उहे रहनुमाई कंदा असांखे त कहिड़ी बीमारी लॻल आहे। जी दोस्तों अचो त तव्हांखे ॿिए अंब जो ॾेखारूं त कहिड़ो सुठो अंब आहे या कीअं आहे। दोस्तों हीउ ॿियो अंब आहे असांजो जेको मुंहिंजे पोयां बीठो आहे। इहो त पोएं साल तमामु घणा छुआ आया, इहो किरी पियो। इन जे करे इन जे अंब कोन झलिया, इन जे करे दोस्तों त पोएं साल किरी पियो। अचो दोस्तों ॿियो तव्हांखे सब्जी जेका रधियल आहे असांजे पाड़े में उहा तव्हांखे ॾेखारियूं। हलो दोस्तों मूंसां गॾु। दोस्तों हिन वक़्तु जेको आहे त सिजु लही चुको आहे, थोरो बर्फ़ घणो रहंदो आहे बसि। दोस्तों असांजे विलाग में जेको आहे त बदकूं बि अची चुकियूं आहिनि। बदकूं बि असांजे विलाग में अची चुकियूं आहिनि छाकाणि त इन जे करे आहियूं त हिते वाई आहे, इन जे करे तड़ वग़ैरह कंदियूं आहिनि, तंहिं करे असांजे विलाग में इहे पहुची चुकियूं आहिनि। शायदि इन्हनि जो ख़्वाहिश हुई त असां अॼु नए विलाग में वञूं ऐं इन जे विलाग खे वायरल करायूं। दोस्तों तो अचो त हाणे तव्हांखे ॾेखारियूं जेका असांजे वटि में जेका सब्जी रधियल आहे त भिंडियूं मेड़ा वग़ैरह रधियल आहिनि। तमामु बहितरीनु सब्जी थींदी आहे। हाणे तमामु महांगी थी चुकी आहे। हाणे हर को जेको आहे पंहिंजी सब्जी राईंदो आहे। इन जे करे महांगाई थी चुकी आहे। पैसा कॾहिं हूंदा आहिनि या कॾहिं न आहिनि हूंदा। हाणे छाकाणि पंहिंजी सब्जी पटे खाईंदा। दोस्तों अचो तव्हांखे ॾेखारियां भिंडियूं। अहिड़ो ॾिसो दोस्तों हे भिंडियूं आहिनि, हाणे त वॾी थी चुकियूं आहिनि। कुझु टाइम में जेको आहे त हाणे भिंडियूं झलणु शुरू थींदियूं ऐं हाणे वरी पटे खाईंदासीं इन सभु भिंडियुनि खे। ऐं तमामु बहितरीनु भाॼी थींदी आहे भिंडियुनि जी। दोस्तों अलावा वरी आख़िर में दोस्तों तव्हांखे वरी बि गुज़ारिश आहे त दोस्तों असांजे फेसबुक पेज शामी ऑफिशियल खे ज़रूरु फॉलो कंदा हलो ऐं सब्सक्राइब कंदा हलो यूट्यूब चैनल खे। महिरबानी। अलावा दोस्तों अस्सलाम वालेकुम।